छाथियो ता रोज ता के दियो चाहे बुधा बाबा मी वसदो मी वसदो न पुटने मी न वसंदो मी न वसंदो वरी मी वसंदो वरी पांजा घर किरी पवंदा बाबा पांजा जानवर मरी वेंदा वरी रोडन ते अची वेंदा नी बाबा वरी बाबा पाणे खाणे ला कुछ कोन हूंदो मच्छर दींदा वरी बीमार थी वेंदा नी बाबा वरी स्कूल बंद थी वेंदा बाबा वरी पांजन घरन में पानी गड थी वेंदो बाबा असा जा वरी न निकरा रुड़ीदा पुट परेशान न थियो मी नहीं दो कुछ भी न थींदो ला मालिक आहे पुट परेशान न थियो जे मी वसियो भी नहीं पांजा घर पक्का आहिनि पाण घर मथे कराया न उन जी छितियूं भी पक्कियूं आहिनि गोठ जूं नालियूं पक्कियूं आहिनि ऐं वॾियूं करायूं आहिनि पक्कियूं कराइनि हाणे पाणी न पीअंदो हलियो वेंदो हाणे पाण हिक ॿिए जी मदद कंदासीं हां बाबा सच में पांजो घर कोन करंदो माल पर पांजो कोन मरंदो न पुट ने हाणे मालनि जूं छनूं बि पाण पक्कियूं करायूं आहिनि हाणे न माल मरंदो हां बाबा पोइ कहानी खणूं हा पुट तव्हां वञी ॿारहं जो मज़ो वठो अचे वठो केॾो हली अल्लाह साईं असां ग़रीबनि जी पारत दई मां तरगो पुटनि खे दिलासो ॾिनो आहे वधीक तूं मालिक आहे असां ग़रीबनि जी पारत दई अल्लाह साईं असांजे हाल जी ख़बर दई पर पोइ बि पारत नंढड़े